जित न पखी पेर तित टिमके बाहिड़ी, ॿियो ॿारींदो केरु खाहुड़ की खेर रे। हर साल जियां हिन साल 2025 जे आगाज़ में जनवरी 2 तारीख़ ते पंहिंजे अबाणे शहर मातली खां तक़रीबन 100 किलोमीटर सफ़र करे रड़ी ॿेले पहुतासीं। रड़ी ॿेले जी ज़मीनी एराज़ी अंदाज़न 40,000 एकड़नि में पखिड़ियल हुई, जेका आहिस्ता आहिस्ता आबादी वधण सबबि सुकड़जी अंदाज़न 18,000 एकड़ बाक़ी रही आहे। कंहिं वक़्त में असांजा वॾड़ा तितर ऐं ॿाहिरें मुल्कनि खां सफ़र करे आयल पखियुनि जो शिकार कंदा हुआ, जंहिंमें आड़ी, थोरांडो, नीरगी, डिगोश, चीकला, लाखेजाणी, तलूर ऐं ॿिया अनेक पखी शामिल आहिनि। ऐं हिन ऋण में असांजा वॾड़ा सोर जो शिकार पिणु कंदा हुआ। उन वक़्त में शिकार बाज़ सां कयो वेंदो हो। बाद में कुझु वक़्तु गुज़रण बाद बंदूक जो दौरु आयो। हाणे शिकार त नाहे रहियो, पर साइबेरिया खां आयल केतिरा ई मुसाफ़िर पखी हज़ारें मैल सफ़र तइ करे रड़ी जी ढंढ ते अची किरंदा आहिनि। ॿी तरफ़ ॾिठो वञे त तलूर ऐं तितर जो पेर बि ऋण में हथु नथो अचे। ईअं ई सोर बि हिन ॿेले में अणलभ थी चुका आहिनि। रड़ी ॿेलो माई रड़ीअ जे नाले सां बि ॼातो वञे थो। रड़ी ॿेले जी हिकु तरफ़ कारो गुंगड़ो कारे पाणी सां वहंदो आहे, जेको ॿेले जो साथ समुंड ताईं निभाईंदो आहे। ॿी तरफ़ अणखुट ऋण एकड़नि में पोठा, झंग जा टुकड़ा, लाणा, देवियूं, लहियूं ऐं रेगिस्तानी राज आहे। इन ई रेगिस्तानी पोठनि में ॿारण चालका जत ऐं चांगनि जा नंढड़ा नंढड़ा ॻोठ ईअं आहिनि जीअं आसमान में चमकंदड़ तारा। ऋण जा रहवासी जबल वांगुरु मज़बूत हूंदा आहिनि, जेके सीउ ऐं मींहं जा ॾाढा हूंदा आहिनि। पंहिंजो गुज़र सफ़र काठियूं वढे ऐं पखियुनि जो शिकार करे कंदा आहिनि। उन्हनि वटि अभरो सभरो माल, जंहिंमें रिढूं, उठ ऐं ॿकरियूं सरे फ़हिरिस्त आहिनि। उन्हनि माण्हुनि लाइ मालियावा ऐं माड़ी वसायो शाख हिकु वॾे सहारे मिसल आहिनि। पाणी वाक़ई जियापो आहे। इन ई मिठे पाणी ज़रिए ऋण जो माल ऐं माण्हू पंहिंजी उञ त उझाईंदा आहिनि, पर ऋण जी ज़मीन जा कुझु टुकड़ा पिणु आबाद थींदा आहिनि। हाणे अचूं था उन जॻह ते जिथे हर साल पंहिंजा खीमा खोड़ींदा आहियूं ऐं पंहिंजी पाथारी ठाहे रूह जी रिहाण कंदा आहियूं। तारीख़ जे किन किताबनि में हिन जॻह जो ज़िक्र हिकु वॾी बाज़ार सां थियो आहे। लेखकनि लिखियो आहे त 100 ऐं हज़ारें साल अॻु हिंद ऐं सिंध खे जोड़ण वारी हिकु वॾी बाज़ार हूंदी हुई, जंहिं बाज़ार में हर क़िस्म जा दुकान, रौनकूं ऐं कई चहल क़दमियूं हुयूं। इन जो मिसाल तारीख़ जे लफ़्ज़नि में ईअं मिले थो त को सफ़र कंदड़ मुसाफ़िर कंहिं मुल्क खां सफ़र कंदो बरे सग़ीर जे हिन हिस्से खे झाॻोड़ींदो लंघियो त हुनखे रड़ीअ जी बाज़ार मां मानी टिकी, घोड़े जो गाह ऐं ॿियो ज़रूरी सामान मुयसरु थियो। 100 ऐं हज़ारें साल पुराणी इन ई बाज़ार जा आसार अॼु बि मिलनि था। दुकाननि जी ॻरियल डठल सिरुनि जा दड़ा, उन ई दौर जा टुटल थांव, ज़मीन में दॿियल थुलियूं दीवारूं, इहो ॿुधाइनि थियूं त हिकु आलीशान बाज़ार हूंदी हुई। हिन वक़्तु फ़क़ति वीरानी ऐं माई रड़ी सां गॾु केतिरा ई माण्हू हमेशह लाइ अघोर निंड सुतल मिलनि था, जिन जूं क़बरूं आसारे क़दीमा जो ॾेख ॾियनि थियूं। क़बरुनि जे मथां 2 वॾा कुॿा ठहियल हूंदा हुआ। अफ़सोस सां चवणो थो पवे त सरकार जी परघोर न लहण सबबि उहे कुॿा बि ढही मिस्मार थी सिरुनि ऐं पुराणनि चौंकनि जो ढिघ थी चुका आहिनि। उन्हनि कुॿनि हेठि माई रड़ी ऐं ॿियनि जूं क़बरूं खुले आसमान हेठि ज़ाहिर थी चुकियूं आहिनि। असांजे लॻल कैंप जे हिकु तरफ़ माई रड़ी जो मुक़ाम ऐं क़दीमी बाज़ार जा दड़ा आहिनि, त ॿी तरफ़ ढंढ ते, टी तरफ़ कारो घूंगड़ो ऐं चौथीं तरफ़ अणखुट ऋण। उतर जूं थधियूं हवाऊं ॾींहुं राति पंहिंजो जोबन ॾेखारीनि थियूं। निसरियल सर रक़्स कनि था ऐं हज़ारें किलोमीटर सफ़र कंदड़ रुहाकी मुसाफ़िर पखी ढंढ में पंहिंजूं मिठड़ियूं ॿोलियूं ॿुधाइनि था। राति जे पहर में केतिरा ई गिदड़नि जा टोला गॾिजी उनाणूं करे पंहिंजे हुजण जो सबूत ॾियनि था। ॿरंदड़ मच उतर जी हवा सां टकराए नचण जो मुज़ाहिरो करे थो। सुबुह टाणे उठनि जा वॻ पंहिंजी मस्ती में ॿेले में चरंदा आहिनि। शाम जे वक़्तु खीर जी ॻोल्हा लाइ आऊं ऐं मामा नईम मोटर साइकिल ते सवार थी ऋण जे चीलनि पटनि पेचरनि ते सफ़र कंदा कारे घुंगड़े जे कप तां लही
ऋण जा राही थियासीं। केतिरनि ई गसनि ते रोला क्यों करे पुछाईंदा अची आख़िरकार जुड़े चांग जे घर पहुतासीं। ऋण में मेंह जो खीर मिलणु ईअं आहे जीअं थर में मिठे पाणी जो खूह। छो त ऋण में रिढुनि ऐं उठनि जो खीर बि विरले मिलंदो आहे। मेंह जो खीर त तमामु घणो अनमोल आहे। चाचे जुड़े पंहिंजे मेंह खे वंग ॾेई पराड़ जी भरी अॻियां रखी ऐं पाण चरूड़ी मेंह जे हेठां रखी गोॾा भञी वेठो। थणनि खे धोई साफ़ करे हिकु पासां बुखायल वछ छॾियईं जंहिं खीर जा चुस्का भरणु शुरू कया ऐं ॿिए पासां खीर जे गुहनि जो आवाज़ु ऋण में झूमायो। इन ई ॻाल्हि में को बि शक नाहे त माण्हू जेतिरो वधीक ग़रीब हूंदो आहे ओतिरी वॾी दिलि रखंदो आहे। ईअं ई चाचे जुड़े असांखे मुहबत ऐं सचाई सां ताज़ो ॾुधल मिठो खीर चरूड़ी भरे असांजे हवाले कयो। मुंहिंजी नज़र उते वेठल हिकु दरवेश ते पई जंहिंजी मुस्कुराहट सिज सां मुशाबियत रखे थी। अहिड़नि फ़क़ीरनि लाइ त सुहिणे लतीफ़ फरमायो आहे त पखी ॿिया मचनि हंज सदाईं ॾुबरा, मारे संदो मन में विरह वीचारनि कुंभनि ऐं कढनि मोती जे महिराण जा।